नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त कुझु ताक़तूं पाकिस्तान जी तरक़ी नथा ॾिसणु चाहिनि। अहिड़ियुनि ताक़तनि मुल्क में अदम इस्तहकम पैदा करण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्टी अॻुवाणनि जो इजलास वज़ीर आज़म हाउस में थियो। इजलास में मुल्की सूरत हाल ऐं पार्टी बयाननि ते मुशावरत कई वई। इजलास में अपोज़िशन जी आज़ादी मार्च ते बि मुशावरत कई वई। इजलास में वारियल कश्मीर जी ताज़ा सूरत हाल ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। इन मौक़े ते वज़ीर आज़म जो चवण त पाकिस्तान मुआशी तौर ते मुस्तहकम थी रहियो आहे। कुझु ताक़तूं पाकिस्तान जी तरक़ी नथियूं ॾिसणु चाहिनि। अहिड़े ताक़तनि मुल्क में अदम इस्तहकम पैदा करण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जो चवणु आहे त वारियल कश्मीर में कर्फ्यू खां पोइ भारत जो चहिरो सॼी दुनिया जे साम्हूं अची वियो। कश्मीर में भारती जबर ऐं ज़ुल्म जारी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वधीक चवणो त जेके पाकिस्तान खे मुआशी तौर ते मज़बूत नथा ॾिसी सघनि, इहे मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म मुल्की मुआशियत जे हवाले सां हक़ीक़तूं साम्हूं आणण जे लाइ इहा ज़िम्मेवारी पार्टी अॻुवाणनि खे सौंपे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।